बादशाह ने, शहज़ादा ने, वज़ीर ने, सौदागर ने, अकुलमंद ने, बेवकूफ़ ने, ठग ने, देव ने ऐं किस्सा दास्तान ॿुधण जो शौक़ु आहे त बिना कंहिं देर जे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जे ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशा मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, कंहिं ज़माने में कंहिं शहर में हिकिड़ो सौदागर रहंदो हो। सौदागर खे औलाद में हुयो हिकिड़ो पुटु। औलाद में हुयुसि हिकिड़ो पुटु। पुट जो नालो रखियईं अमुलह माणक। पाण जो सौदागर हुयो, माणक मोतियुनि सां पियो वापारु कंदो हो, त पुट जो नालो रखियईं अमुलह माणक, यानी अहिड़ो मोती जंहिंजो मुल्ह ई न हुजे। औलाद में जो उहो हिकिड़ो हुयुसि, ॾाढे लाड कोड सां पंहिंजे पुट खे जी पालना कई। दस्तूर उन वक़्त जे हिसाब सां हुनखे तइलीम ॾियाराई। सौदागर हिते पुट बि अची जवान थियुसि। सौदागर जीअं वापार ते वेंदो हो, हिकिड़े दफ़े सौदागर दस्तूर मूजिबि माल मता जा ॿेड़ा भराए ईअं ॾेसावर रवानो थियो। हलंदा वञनि ईअं वाट ते ईअं अची तूफ़ान लथो, बरसाति लथी। हिननि घणो बचाइण जी कई, पर हिन जा जेके गोराब हुया, ॿेड़ा हुया, क़िस्मत जे अॻियां को हीलो कोन हलियो, कुझु न वरियो। सौदागर जा ॿेड़ा माल समेत ॿुॾी विया। ॿेड़ा ॿुॾी विया, सौदागर वीचारो बि ॿुॾी वियो। को माण्हू बचियो, उहो वापसि थियो। उन अची हिन जे घर वारी सां ॻाल्हि कई त अहिड़े नमूने सां वियासीं पे, तूफ़ान आयो जंहिंमें ॿेड़ा ॿुॾी विया ऐं सौदागर वीचारो बि मरी वियो। जेको सामान सड़ो हुयो उहो बि ॿुॾी वियो। ज़ाल खे जो ख़बर पई, ज़ाल वीचारी खे ॾाढो ॾुख थियो, रोई बेहाल थी पई। पर कुदरत जा कम आहिनि, उन जे अॻियां केरु थो अची सघे। नेठि इंसान आहे, ॾाढो आहे। रोई रोई सब्र कई। हाणे सॼी उमेद हिन पंहिंजे पुट में रखी। सॼी उमेद पंहिंजे पुट में रखी। सौदागर माल मिल्कियत त जाम छॾे वियो, उहा हिनखे गणती कान हुई, पर ज़ाहिर आहे खाधे खूह खुटनि था। हाणे पुट खे वापार जी तरबियत ॾियणु लॻी। त हिन जो पीउ बि सौदागर हुयो, त ही बि साॻियो कमु कंदो। पुट सां जवान थियो, हिन पुट जी शादी कराई। पुट जी शादी करे उहा आस बि न पूरी कई। उहा आस बि न पंहिंजी पूरी कई। हाणे शादीअ खां पोइ जेको सौदागर जो पुटु हुयो अमला माणक, उन हिकिड़े ॾींहुं माउ खे चयो त मां अॻ में त छड़ो छांडो हुयुसि, हाणे ईअं सम्झ त मूं ते बि ज़िम्मेवारी पई आहे। बाबो बराबरि सभु कुझु असां लाइ छॾे वियो आहे, जेको असांजे खाइण खां बि घणो आहे, पर वेहणु वांदो वेहणु बि ईअं सम्झी ॼण शैतान जो भाव आहे। सो का विंदुर कयां, सोचां थो त बाबे वारो धंधो मां कयां। अबा सुठी ॻाल्हि आहे, जे पीउ वारो कारोबार तूं संभालींदो। हिन छा कयो जो माउ खां 500 मोहरूं वरितईं। माउ खां 500 मोहरूं वरितईं। हाणे इहे 500 मोहरूं मूंखे ॾे, मां वञा थो ॾेसावर विलायत वञा थो, पोइ उते ॾिसंदुसि जंहिं जिन्स जी ज़रूरत हूंदी या जेका साहांगी मिलंदी त उहा वठी ऐं हेरा फेरी करे, जीअं वारे फेरी करे मां शुरात कयां। हे 500 मोहरूं माउ खां वरितियूं हिन, माउ खां मोकिलाए ऐं हे रवानो थियो। हलंदे 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 इनखे अची हिकिड़े हंधि आधी राति पई हुयसि। राति हिनखे जिथे पई, उते का बि बसूं कान आई, का आबादी कान आई, को माण्हू छेणू कोन हो। हे वीचारो ॾाढो हैरान ऐं परेशान थी वियो त हाणे काॾे वञा। राति थी वई आहे, रस्ते जी बि ख़बर कान, पर वञा त वञा काॾे। ड्रिज बि थियुसि पई,
सो चई त भला वरी बि हलंदो थो रहा मन किथे का वसूं मिले, मन को माण्हू छेड़ो मिले। वरी बि पंधु छिकईं, थोरो पंधु हिन अॻिते कयो, ॾिसे त हिकिड़ो साओ वण आहे, वॾो साओ वण आहे। उन साए वण जे हेठां को दरवेश आहे, उहो पलथी मारी ईअं मुराकबो, जीअं मुराकबे में वेहबो आहे, दरवेश मुराकबे में वेठो आहे। हिन जो ॾिठो, माण्हू ॾिठई, थोरो ॾढ थियुसि, तकिड़ो वेझो आयो, ॾिठई त दरवेश आहे जेको माना पंहिंजे जहान में आहे, मुराकबे में आहे। हे दरवेश जे वेझो आयो, अची सलाम कईंसि, पर दरवेश हिनखे वरंदी न ॾिनी। हुन सां ॻाल्हाइण लॻो, पर दरवेश हिनखे वरंदी न ॾिनी। वेही रहियो, दरवेश पंहिंजे मुराकबे में। हिन ॾाढा हीला हलाया, पर दरवेश कुझु ई न, का भुणक ई न कढे। हिन घणो ॻाल्हाइण जी कई, पर दरवेश हिनखे कंहिं क़िस्म जी वरंदी न। हाणे राति जो वॻड़ो, अकेलो, माण्हू ॾिठई, पर हाणे माण्हू बि इहो कहिड़े कम जो जेको ॻाल्हाए न। हे दरवेश खे मिनथू करणु लॻो त मूंसां कुझु त ॻाल्हाए, मूंखे कुझु त ॿुधाए, मां रस्ते खां ईअं सम्झ त अणॼाण आहियां, भुलियल आहियां, मूंखे कंहिं पंध लाइ। हिन घणियूं जो दरवेश खे मिनथूं कयूं त दरवेश कंधु मथे खणी हिनखे चयो त बाबा, मां अजायो न ॻाल्हाईंदो आहियां, मां जे ॻाल्हाईंदुसि त मां हर गुफ़्ते जी वठंदुसि तोखां क़ीमत, हर गुफ़्ते जी वठंदुसि तोखां हिकिड़े गुफ़्ते जी बि क़ीमत वठंदुसि, छो मुंहिंजो ॻाल्हाइण जहिड़ो तहिड़ो न आहे। घणो वठंदे? हिन चयसि मां हिकिड़े गुफ़्ते जा वठंदुसि 100 मुहरूं, 100 मुहरूं हिकिड़े गुफ़्ते जो मुल्ह अथई। जे ॾे त मां तोसां ॻाल्हायां, न त बाबा रस्तो वठी वञ हलियो, या वरी वेहणो अथई त चुपड़ी करे वेह, सिॼ उभिरे त हलियो वञ। ईअं चई दरवेश वरी मुराकबे में हलियो। हिन ख़्यालु कयो त भला हाणे राति कीअं गुज़रंदी, ऐं वॾी ॻाल्हि त जेको चए थो त मां गुफ़्ते जा 100 वठंदुसि, 100 मुहरूं, सो ज़ाहिर आहे त हिन जो गुफ़्तो को अहिड़ो न हूंदो, माना हे को अकुल वारो आहे, को ॾाहो माण्हू आहे, को सियाणो आहे। सो सियाणे जी सलाह जे 100 मुहरुनि में मिले न, त इहो सस्तो सौदो आहे, इहो महांगो सौदो न आहे। हिन छा कयो, थेलड़ी जेका जंहिं मुहरूं खयूं आहिनि, उन मां हिकु 100 मुहरूं कढी दरवेश जे आॾो रखी, जे अचे दरवेश 100 मुहरूं अथई, मूंसां ॻाल्हाए। दरवेश कंधु मथे कयूं, मुहरूं खणी दरवेश खीसे में विधी, शीशे में विझी हिन ॾे निहारे हिनखे चई त अबा ॻाल्हि ॿुध। चई जी। चई साथी जेको बि हुजे उहो भलो, साथी जेको बि हुजे उहो भलो। हिन चयो त बराबरि गुफ़्तो त भलो ॻाल्हाए, पर बसि ईअं चई दरवेश वरी चुप थी वियो, दरवेश वरी चुप थी वियो, मुराकबे में हली वियो। हिन चयो त भला गुफ़्ता ॾाढा हिन जा भला, सो छो न भला हिन खां ॿिया बि 2 टे गुफ़्ता ॿुधां जेके मूंखे मथां कमु अचनि। हिन छा कयो जो सोच वीचार ई कान कई, 400 मुहरूं जेके बाक़ी बचियल हुअसि, 400 मुहरूं ई खणी हुनजे अॻियां रखई त अचे भाई 400 मुहरूं अथई, हाणे 4 गुफ़्ता तूं मूंखे ॿुधाए। हुन कंधु मथे खणी 400 मुहरूं खणी विधियूं खीसे में। हिनखे चई त अबा पराए घर वञिजे त चङो आहे त जाॻिजे, पराए घर वञिजे त चङो आहे त जाॻिजे, ऐं पराए पलंग ते वेहिजे त भलो आहे त हुनजो पॻ संभालजे, त पलंग मज़बूत आहे या कमज़ोर आहे, जे पराए पलंग ते वेहिजे। ॿियो त भलो आहे त पराए चवण ऐं हिरसाइण ते माण्हू न लॻे, पराए चवण ऐं हिरसाइण ते माण्हू लालच ते न लॻे। ॿियो केरु जेकॾहिं को अहिड़ी लालच ॾे त माण्हू उन ते न लॻे। ऐं सभ खां भलो आहे त माण्हू पंहिंजी कावड़ खाए, सभ खां भलो आहे त पंहिंजी कावड़ खाए। ईअं चई ऐं दरवेश वरी मुराकबे में हली वियो। 400 हिन जा पूरा थिया, 4 गुफ़्ता बि पूरा थिया। अमल माणक गुफ़्ता ॿुधा यार, बराबरि लहनि जेके पैसा ॾिना अथनि त हिन जेके ॻाल्हियूं अकुल वारियूं कयूं आहिनि, सम्झाइणियूं ॾिनियूं अथई त इहे पैसा लहनि, पर हाणे त कोन ॻाल्हाईंदो, छो जो बिना पैसनि ते ॻाल्हाए कोन थो।
बिना पैसे ॻाल्हाई कोन था, हाणे ॻाल्हाईंदो कोन त हाणे हिन सां वेही बि कयां छा। उथियो उथियो दरवेश साॻो मुराकबे में हुजे, हे उथी हलियो। ईअं बसि हाणे ॻाल्हाईंदो कोन त भला हाणे छा वेही कयां, हल। पर हाणे गुफ़्ता हिन जा लॻनि कमारा था। हाणे दरवेश जा हे हले बि पियो, दरवेश वारा गुफ़्ता दिलि में यादि कंदो पियो हले त दरवेश हिनखे गुफ़्ता कहिड़ा ॾसिया। हे हलंदो हले ईअं हिन चयो त भला पहिरियों गुफ़्तो आज़मायो। पहिरियों गुफ़्तो कहिड़ो हो त साथी जेको बि हुजे उहो भलो, साथी जेको बि हुजे उहो भलो। सोचियईं त हाणे पहिरियों गुफ़्तो जे करे आज़मायां, पर हाणे राति जो वॻड़ो आहे, बयाबान ऋण पट, कीअं पंहिंजो साथी ॻोल्हियां, कंहिंखे ॻोल्हियां। ईअं हले पियो ईअं नज़र पइजी वियसि हिकिड़ो ॼाहे ते, ॼाहो वेठो हुजे, ॼाहे ते नज़र पइजी वियसि। दिलि में चई त बसि अॼु मुंहिंजो साथी इहो आहे, मुंहिंजो अॼु साथी इहो आहे। दरवेश वारो गुफ़्तो हिते थो आज़माए त दरवेश चयो साथी जेको बि हूंदो सो भलो। हिन छा कयो जो पंहिंजो पटको लाथई, पटके जो पलांद फाड़े ॼाहो खणी ॼाहे जी जंग ॿधई। उन सां जंग ॿधी ॼाहो खईं, थोरो अॻिते हलियो, हिकिड़ो वण हुजे, उन वण जे थोड़ा सां ॼाहे खे ॿधई। वण जे थोड़ा सां ॼाहे खे ॿधी पाण उन वण ते चढ़ी वेही रहियो, पाण उन वण ते चढ़ी वेही रहियो। छो जो राति ही हाणे राति गुज़रे, राति हूंदा ई रुॻो झंग, चओ चारई पासा रुॻो झंग। ऐं वॾी ॻाल्हि त झंग जो हुयो त झंगली जानवरनि जूं रड़ियूं, कूकूं, बबकियूं ॿुधे पियो, डिॼे पियो। निंड बि कान पई अचेसि त मता सुम्हां ऐं हथु छॾाइजी वञे हेठि किरां। सॼी राति जाॻंदे डिॼंदे ॾकंदे हिन वीचारे सॼी राति गुज़ारी। सोजरो थियो, ॾींहुं थियो, मस वञी साह में पेट पियुसि, साह पेट में पियुसि। लथो हेठि, जीअं हेठि लथो ॾिसे त बा जंहिं वण ते मथे चढ़ी वेठो, जीअं हे हेठि लथो ॾिसे त अलाए त केतिरा नांग आहिनि जेके हुते इन वण जी पाड़ वटि मुआ पिया आहिनि। सम्झी वियो ॼाहो जो हुते ॼाहो ॿधो पियो, सम्झी वियो त हे नांग जेके बि आहिनि इहे हिन ॼाहे मारिया आहिनि। माना जेकॾहिं ॼाहो न हुजे हा त मां मथे वण ते हुजां हा त हे नांग मथे चढ़ंदा त ज़ाहिर आहे मूंखे खाईंदा, पर हे ॼाहे हिननि खां मूंखे बचायो आहे। यार वड़े वाह, दरवेश वारी ॻाल्हि त वञी सही साबित थी। पहिरियों गुफ़्तो ई दरवेश जो सही साबित थियो त साथी जेको बि हुजे भलो। मां त हे हिकिड़ो ईअं सम्झो त खसीस जानवर कयो हुउमि पंहिंजो साथी, पर बराबरि दरवेश वारो गुफ़्तो त कमारो चयो, साथी बराबरि भलो मूंखे मिली। हाणे हिन जूं बाक़ी जेके ॻाल्हियूं आहिनि इन्हनि खे आज़माइणो आहे। हिन छा कयो, ॼाहे खे उतां छोड़े, ॼाहे खे छोड़े हे वरी अॻिते हले। हल हलां तव्हां त हिनखे हलंदे हलंदे मंझंदि थी वई, टाक मंझंदि थी वई। गर्मी हुजे ॾाढी, गर्मीअ बि हिनखे हलाक कयो। पंधु बि कयो हिन, गर्मी बि हुई, हिनखे उञ बि लॻी ॾाढी, उञ बि ॾाढी लॻसि, उञ सां गॾु बुख बि लॻसि। ॾींहं जो अची हिते मंझंदि थी त हिनखे बुख बि लॻी। हाणे उञ बि बेज़ार कयसि, बुख बि बेज़ार कयसि, थकिजी पियो। सो साणो थी हिकिड़े हंधि वेही रहियो, साणो थी हिकिड़े हंधि सोचई त मां हली न सघंदुसि, ईअं वेही रहियो। वेठो ईअं कुझु घड़ी वेठो त थोरी सामत में आयो, मथे कंधु खणी हीअं चारई पासा ॾिसण लॻो। अड़े हे छा, ॾिसे त साम्हूं हिकिड़ो आलीशान शहर साम्हूं। माना सवेल जो आयो पिए त हिन बुख उञ ऐं गर्मीअ जे हुन ते ईअं सम्झो त ॼण अखियुनि ते पर्दा अची विया, नज़र कान पई पएसि। ॾिठई त अड़े भणा इहा वरी घर बसणाई कई त साम्हूं शहर। आथत पियुसि, उथियो गेलींदो पाण खे नेठि आयो शहर में। शहर ॾिसे त वाह वाह, ज़बरदस्त शहर आहे। माड़ियूं, बंगला, कारोबार उतां जा ॾिसी अंदाज़ो लॻाई त शहर जा माण्हू पैसे वारा आहिनि, आसूदा आहिनि। ऐं शहर बि ॾाढो सुहिणो, रस्ता बाज़ारूं, रस्ता वेकरा, बाज़ारूं भरियल, हर क़िस्म जो वापार आम जाम पियो थो हले। बाज़ार में रश लॻी पई आहे, के वठनि था, के ॾियनि था। हे वीचारो हथें खाली, जेके मोरूं खणी निकितो वापार जे लाइ उहे बि होॾे ॾेई आयो दरवेश खे, हथें खाली।
वेगाड़नि जीअं उते बि घुमियो, हिन ॾे केरु निहारे बि कोन पियो, न ॼाण न सुञाण। इहो आहे त हिकिड़ो शरीफ़ घराणे जो हुयो त माना हिनखे घुरंदे बि लॼ पई थिए, त हाणे कंहिंखे मां कीअं चवां त मूंखे बुख लॻी आहे खाराए, उहा बि ॼण हिनखे लॼ पई थिए। शहर जी बाज़ार, हिकिड़ी बाज़ार, वरी उतां घुमी वरी ॿी बाज़ार, घिटियूं पिए घुमियो त मन को पाण सॾु करे, मुंहिंजी हालत मां अंदाज़ो लॻाए को पाण सॾु करे, पर कंहिं बि हिनखे टुकर जी सलाह न कई। घुरंदे हिनखे लॼ पई थी। आख़िर हलंदे हलंदे हिकिड़े घिटीअ में पहुतो। घिटीअ में आयो, घिटीअ में वॾो गोड़ लॻो पियो हुजे, दुहिलनि तमामनि जा ईअं धमचर लॻा पिया हुजनि, हर क़िस्म जा ताम पे तयारु थिया, माण्हुनि जी रश हुजे, के खाइनि पिया, के खाई वञनि पिया, ख़ुशियूं लॻियूं पई हुजनि, के ई माण्हू आया पे विया पे। पर इते बि हिनखे पंहिंजी उहा शराफ़त अॻियां अची वई। हिन कंहिंजे अॻियां हथु टंगड़ो हिनखे मुनासिबु न लॻो, त भला भली बुख भरम जी शल न वञे शान। इहा सोच रखी हीउ हलंदो हलंदो उन घिटीअ मां हलंदो हलंदो घोट जो घर जेको हुजे उन जे दर ते पहुतो। छो जो उतां ॾिठईं त माण्हुनि जो अचणु वञणु घणो हुयो, माण्हुनि जी रश, ॿारनि जी, या गुल फुल लॻल हुया, रंग बंग लॻल हुया, उन मां अंदाज़ो लॻाईं त घोट जो घर हीउ आहे। हीउ जॾहिं उन दर वटि पहुतो, ॾिसे त दर खुलियल हुयो, छो जो शादी जो मौक़े जो हुयो त माण्हू अचनि वञनि पिया। साम्हूं खट ते हिकिड़ी माई वेठी, उहा का उन घर जी मालकियाणी, 60-70 साल जी, वॾी उमिरि जी। हिन जी नज़र उन पोड़ीअ ते पइजी वई। हिन ॾिठो त उहा पोड़ी जेका आहे उहा खिले बि थी पई, रोए बि थी पई, खिले बि थी पई, रोए बि थी पई। हाणे शादीअ जो मौक़ो आहे, ख़ुशीअ जो मौक़ो आहे, वेठी आहे घर में आहे, इन ई घर में खिले बि थी पई, रोए बि थी पई, छा सबबु? हे थोरो परेशान थी वियो, परेशान थी वियो। दर जो खुलियल हो, माण्हू जो अचनि वञनि पिया, ऐं पोड़ीअ जो कयो त बसि हिनखे ॼण इहो थी वियो त जेकर मां हिन पोड़ी खां पुछां त छा सबबु आहे, हे अंदरि लंघी वियो, वञी पोड़ी जे मथां बीठो। पोड़ी जे मथां बीही ऐं पोड़ीअ खां हिन पुछियो त मां ॾे त ख़बर, ख़ैर त आहे? हे तूं छा, ख़ुशीअ जो मौक़ो आहे, रोए बि थी पई, खिले बि थी पई। पोड़ी हिनखे वरंदी न ॾिनी। हिन चयसि, न मां मूंखे ॿुधाए, मां मूंखे ॿुधाए, अलाह खे मूंखे ॿुधाए, हीउ कहिड़ो नज़ारो आहे जो खिले बि थी पई, रोए बि थी पई, वॾी ॻाल्हि त ख़ुशीअ जो मौक़ो आहे। हिन जो पोड़ीअ खे घणियूं मिनथूं कयूं त पोड़ी हिनखे चयो त वाह, लॻे थो त तूं को परदेसी आहे, हितां जो न आहे, न त तूं मूंखां न पुछी आहे, तूं मूंखे सुञाणी आहे त मूंखां न पुछी आहे त मां खिलां बि छो थी, रोआं बि छो थी, लॻे थो त तूं को परदेसी आहे, तॾहिं तूं मूंखां पुछी। हिन चयसि, हा मां बराबरि मां परदेसी आहियां, हितां जो न आहियां, पर हे जो मां तुंहिंजी हालत ॾिठी त मां पाण ते कंट्रोल करे न सघियुसि, मां चयो तोखां पुछां, महिरबानी करे मूंखे इहा ॻाल्हि त ॿुधाए, छा सबबु आहे जो खिले बि थी, रोए बि थी? पोड़ी चयसि, अबा असां तबीब धंधे जे लिहाज़ खां, हिकमत थींदी पुराणे ज़माने में, जीअं अॼु डॉक्टर थियनि, असां तबीब आहियूं। हिन शहर में असांजा तबीबनि जा 70 घर आहिनि, 70 घर आहिनि असां तबीबनि जा। इन मां अंदाज़ो लॻाइजे त शहर केॾो वॾो आलिशान शहर हूंदो, तबीबनि जा ई 70 घर आहे। असांजो हितां जो जेको बादशाह हुआ, उन बादशाह खे हिकिड़ी धीउ आहे, सिकी लधी औलाद में हिकिड़ी धीउ, पर अबा रब जी कुदरत इहा आहे जो बादशाह जी जेका धीउ आहे उहा बीमार थी पई आहे, उहा बीमार थी पई आहे। पोइ असांजो 70 तबीबनि जा घर आहिनि हिते, असां 70 ई तबीब, ईअं सम्झो त शाही तबीब आहियूं, 70 ई घर जेके आहिनि शाही तबीब, उन जो इलाज असांजा मर्द कंदा आहिनि। पर शहज़ादी खे बीमारीअ लाइ कहिड़ी आहे जो असांजो बाबनि ॾाॾनि जो इहो पेशो आहे तिबाबत जो, पर कंहिंखे सम्झ में नथो अचे त शहज़ादी खे बीमारी कहिड़ी आहे ऐं इन जो इलाज कहिड़ो थिए। आख़िर बादशाह मजबूर थी
नाउमेद थी जॾहिं हुनजो इलाज जो नथो थिए, केरु सुञाणप बि नथो करे सघे, त हाणे बादशाह इहो कयो आहे त जेको तबीब हिन जी बीमारी खे सुञाणे न सघे या इलाज न करे सघे त बादशाह हुनखे माराईंदो। सो हाणे हर हिकु घर जो वारो ईंदो आहे, हिकिड़े ॾींहुं हिकिड़े घर मां माण्हू वञे, ॿिए ॾींहुं ॿिए घर मां वञे, टे ॾींहं टे घर मां वञे, चोथे ॾींहुं चोथे घर मां, ईअं 70 घर आहिनि असांजा। ज़ाहिर आहे इलाज कंहिंखां कोन थो थिए, जेको तबीब वेंदो आहे इलाज न कंदो उनखे बादशाह मारे छॾींदो आहे। वारा जो रखियल आहिनि। असांजा अलाए केतिरा माण्हू ईअं सम्झ त बादशाह जे ॾमर हेठि अची विया आहिनि ऐं मारिजी विया आहिनि, फांसी चढ़ी विया आहिनि। पर अॼु ॾींहं ताईं शहज़ादीअ जो को बि माण्हू हकीम मर्ज़ सुञाणे न सघियो आहे। हाणे सुभाणे मुंहिंजो आहे पोटो, उन जो वारो आहे त बादशाह जी धीअ जो इलाज उहो कंदो। सो बाबा जॾहिं हेतिरा असांजा मिट माइट वॾा वॾा तजुर्बे वारा, उहे मुंहिंजे असांजा माइट बादशाह जी धीअ जो इलाज करे न सघिया, बीमारी सुञाणे न सघिया, बादशाह कावड़ में हुननि खे माराए छॾियो, त लॻे थो त मुंहिंजो पोटो बि हुन जो इलाज करे कोन सघंदो। पर हाणे बादशाह इहा मुरा, उन खां इनकार जी बि गुंजाइश कान्हे, भॼूं त भॼूं बि काॾे। सो मुंहिंजो पोटे जो सुभाणे वारो आहे, लॻे थो त मुंहिंजो पोटो इलाज करे न सघंदो, इलाज जो करे न सघंदो त बादशाह पंहिंजे हुकुम मूजिबि मुंहिंजे पोटे खे फांसी चढ़ाई। सो बाबा मां अॼु शादी बि पंहिंजे पोटे जी इन जे करे कराई आहे त जीअं अॻोपो इहा मुराद मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी वञा। सो बाबा हाणे जेॾी महिल न पंहिंजे पोटे खे ॾिसां थी घोट वारे वेस में, हिन ख़ुशियुनि खे शादमाननि खे ॾिसां थी त ॾाढी ख़ुशि थी थियां, खिलां बि थी। पर अबा जॾहिं सुभाणे वारी ॻाल्हि थी मूंखे यादि अचे त सुभाणे मुंहिंजो पोटो ईंदो ॾिसण ऐं दवा न करे सघंदो, फांसी चढ़ंदो, उहो फांसी वारो मौत जॾहिं पोटे जो मुंहिंजे अखियुनि आॾो थो अचे त अबा मुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा वही था अचनि। खिलां इन जे करे थी, रोआं इन जे करे थी, ईअं चई माईअ जी ओछगारनि में पई, रोअण खां बस ई न करे। अमला माणक खे अलाए छो हिन ते कहल अची वई पोड़ीअ ते, त भेणा पोड़ीअ जो आसरो उमेद इहो पोटो आहे, ऐं इहो बि जे वञे सलियो त पोड़ी काॾे वेंदी। हिन पोड़ी खे चयो त मां तूं ॻणती न कर, तूं को फिक्र न कर, तुंहिंजे पोटे जे बदिले इन फांसीअ ते मां थो चढ़ा। हिन जो इहो चयसि त पोड़ीअ कंध मथे कयो, पोड़ी खे एतबार ई न पियो अचे, चई हा मां तूं परेशान न थी, तुंहिंजे पुट जे बदिरां मां वेंदुसि। हिन जो इहो चयसि त पोड़ी ॾाढी ख़ुशि थी, हिन खे ॿांह खां वठी अंदरि घर में वठी आई, कमरे में वठी आई। कमरे में वठी आई, हिन जी बाक़ाइदे जीअं कंहिं मुर्शिद जी ख़ातिरी कबी आहे, ख़ातिरदारी कबी आहे, ईअं हिन जी ख़ातिरदारी करणु लॻी। इते सॼी जञ खे ख़बर पई, सॼी जञ खे ख़बर पई त भाउ हे सुभाणे आहे परदेसी, पर कहल अची वई अथसि हे सुभाणे हिन जे पोटे जी जाइ ते वेंदो। सभु माण्हू हिन जो अहसान थोरो पिया मञनि, हिन खे इज़त पिया ॾियनि। अहिड़ा शाबाश अथसि, अलाह हयाती तोखे ॾींदो, अलाह तोखे बि बचाईंदो, पर भला तूं पोड़ीअ ते कहल कई आहे। तव्हां त साईं हे रहे उन वटि, राति गुज़री, सुबुह थियो, हाणे सुबुह जो हिनखे इलाज लाइ वञिणो। सुबुह जो सवेर बादशाह जा माण्हू आया, त भाउ जेको तबीब आहे, हकीम आहे, उहो अचे दरबार में हाज़िर थी। अमल माण्हू उथियो, तयारु थियो, पोड़ीअ जो पोटो उनखे विहारियईं त बसि हाणे तूं वेह, तुंहिंजे पारां मां थो वञा, मां थो चवां मां हकीम आहियां। आयो, बादशाह जा सिपाही हुया, उन्हनि सां गॾु अची दरबार में हाज़िर थियो। हिनखे वठी आया दरबार में। बादशाह हिनखे चयो त तोखे ख़बर आहे त मुंहिंजी धीअ बीमार आहे, उनजो तोखे इलाज करणो आहे। जे इलाज न कई त फांसीअ जी सज़ा, पर जे इलाज करे वे, बीमारी सुञाणे वे, त मां इन पंहिंजे शहज़ादीअ जी तोसां शादी बि कराईंदुसि, अधु राज भाग बि तोखे इनाम में ॾींदुसि। चईंसि मां खे क़बूल आहे, मां कोशिशि कंदुसि, सलाह कंदुसि त तव्हांजे धीउ जो मां इलाज ॻोल्हियां। बादशाह हिनखे पाण सां गॾु वठी अंदरि महल में वठी आयो। महल में वठी आयो, अची उन कमरे में विहारियईंसि जिथे शहज़ादी हुई।
हिन जीअं शहज़ादी खे ॾिठो त हिन जा हौसला खता थी विया, हे बाक़ाइदे परेशान थी वियो, छो जो शहज़ादीअ खे एॾी तकलीफ़ हुई जो शहज़ादी खे का सुरत न हुई त बादशाह आयो आहे या बादशाह सां गॾु को माण्हू बि आहे। हिन ॾिठो त उहा सॼी सुजी वई, पेट ॿेट सुजियल हुजे, सॼी सुजियल हुजे ऐं दाहूं पई करे। हाणे हे वीचारो हुन ते कहल आणे त हिते पए थो, पर हिन ग़रीब खे त कहिड़ी का हिकमत जी अखर जी बि ख़बर कान आई। बादशाह चयसि हाणे अॼोको ॾींहुं अॼोकी राति इन कमरे में तूं हिते हूंदे, शहज़ादीअ जी हालति ॾिस, पोइ शहज़ादीअ जी बीमारी सुञाण ऐं उन जो असांखे इलाजु करे ॾे। हिकिड़ी राति जी मोहलत थी। बादशाह हिनखे छॾे वियो हलियो, बादशाह त हिनखे छॾे वियो हलियो। हे वीचारो कुंडड़ीअ में वेही रहियो, ॾिसे पियो शहज़ादी खे तकलीफ़ हुजे ॾाढी, पर हाणे हिन खे त को अलफ़ जी बि ख़बर कान, त हाणे हिन बीमारीअ जी कीअं हिनखे ख़बर पए। वेठो हुजे तव्हां त ॾींहुं पूरो थियो, राति थी वई, निंड बि कान पई अचेसि। हिते हिनखे ओचितो दरवेश जो गुफ़्तो यादि अची वियो। दरवेश जो गुफ़्तो ॿियो यादि आयुसि त पराए घर वञिजे त भलो आहे जाॻिजे। अड़े वाह 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 वाह, जो गुफ़्तो महल सां यादि आयो। पहिरियों गुफ़्तो आज़माए अथमि, पर अलाह कंदो त ॿियो गुफ़्तो बि दरवेश जो मुंहिंजो कमु वारो आहे। होशियार थी वेही रहियो, ॾिसे शहज़ादी सुती पई आहे, तकलीफ़ में आहे। हिते आधी राति थी, ईअं हिन ॾिठो त हिकिड़ो को बिरहमा निकितो। उन कमरे में हिकिड़ो को बिरहमा निकितो। बिरहमा निकिरी हीअं उभो थी बीही ताड़ी वॼाई, कोई ताड़ी वॼाए चवणु लॻो त भेण अहिड़ो को आहे कोन जेको पेट जे बलाउनि खे मारे। ईअं चई ऐं को पंहिंजे बिर में हले वियो। हिन ॿुधो त भेण वाह, हे त वाह जो कमु थी वियो, माना को मूंखे हिन जी बीमारी ॾसे वियो। अञा इन में सोच में हुयो त हिन ॾिठो त शहज़ादीअ जे वात मां हिकिड़ी बला निकिती, जीत जीअं थींदा आहिनि, हिकिड़ी बलाड़ी निकिती शहज़ादीअ जे वात मां। हीअं थोरो ॿाहिरि निकिरी ऐं उहा चवणु लॻी त ही मोह को असांखे माइण जूं सलाहूं ॾिए थो पियो, पाण जो हीरनि जवाहरनि जे ढेरनि ते कब्ज़ो कयूं वेठो आहे। को अहिड़ो माण्हू कोन्हे जो गरम तेल खणी वञी हिन जी बिर में विझे ऐं हिनखे मारे ऐं इहो खज़ानो हथु करे। भला एतिरो चई वरी हुनजे वात में गुम थी। हिन ॿुधो, वाह हे त यार वाह जो कमु थी वियो। दरवेश खे दुआऊं करणु लॻो त भेण दरवेश जो गुफ़्तो वाह जो कम जो। हे त ॿ शयूं थी वियूं, हिन जी बीमारीअ जी बि ख़बर पइजी वई, खज़ाने जी बि ख़बर पइजी वई। हे त वाह जो कमु थियो, जाॻण मां मूंखे फ़ाइदो पियो। पर हाणे माना हिनखे हिन पेट में बलाऊं, हाणे हिन जे पेट जे बलाउनि खे कीअं मारबो, इहो नुस्ख़ो किथां अचे। हाणे चुपड़ी करे सुम्ही पियो। सुबुह थियो, सिपाही आया, ए बि उथियो। हिन चयो मूंखे बादशाह ॾे वठी हलो। बादशाह वटि वठी आयसि। बादशाह खे ॼण थोरी उमेद थी त भेण ही मूंसां जो मिलणु आयो आहे त थी सघे थो हिन को बीमारी सुञाती हुजे। हिन बादशाह खे चए त बादशाह सलामत, मां शहज़ादीअ जी बीमारी सुञाती आहे। अलाह साईं ते रखो, शाम ताईं मां अहिड़ो नुस्ख़ो तयारु करे थो वठां जो अलाह कंदो त सुबुह ताईं शहज़ादी चङी भली थी। पर हाणे हिकिड़ो कमु कयो, मूंखे रुगो घर ताईं वञण जी मोहलत ॾियो, मां रुगो घरां थी अचां। बादशाह चए ठीकु आहे तूं वञ। बादशाह जे राज जा बादशाह सोचियो काॾे वेंदो, ऐं वरी ॻाल्हि त बादशाह खे उमेद बि ॾेई वियो। हे बादशाह खां मोकिलाए सिधो आयो वरी उन पोड़ीअ वटि आयो। पोड़ीअ खे चईं त मां को पेट में बलाऊं थींदियूं आहिनि, जीत थींदा आहिनि, उन माइण जो को नुस्ख़ो वॾनि खां ॿुधल सुधल हुजे त मूंखे ॿुधाए, मां इन जे लाइ। पोड़ी चयसि अबा पेट में बलाउनि जा मारण जा नुस्ख़ा त आहिनि त घणा,
पर हिकिड़ो हे ईअं सम्झी ॼण यक टिक नुस्ख़ो आहे। कहिड़ो? चई रसवल, चवड़, कारा मिर्च, निम जा पन ऐं हिंग उहे घोटे सफ़ा पाउडर करे ऐं कक करे हुनखे खाराइजनि त भला भला जी ज़ात टुकड़ा टुकड़ा थी ॿाहिरि निकिरी। करे ॾियो मूंखे। उहे सुतियूं अची वयूं, सुतियूं कुटे सटे सफ़ा पाउडर करे हिनखे तयारु करे अथई। अमल माणको आहे दवा तयारु कराए सिधो आयो बादशाह वटि। बादशाह सलामत मां आयो, हाणे दवा तयारु कराई, हाणे वञा थो, दुआ कयो अलाह कंदो त शहज़ादी सही थी वेंदी। आयो, हुन मां ककु खणी ऐं हिन शहज़ादी खे खारायो, ककु खणी ऐं हिन शहज़ादी खे खारायो। रब जी कुदरत जीअं पहिरियों वज़न हिन शहज़ादी जे वात में विधो ऐं उहो जीअं मादे में पहुतो त शहज़ादी जे पेट मां बलाऊं टुकड़ा टुकड़ा थी ईअं निकिरणु शुरू थी। थींदे 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 सुबुह ताईं शहज़ादी बाक़ाइदे जेका सोज हुअसि उहा सोज बि हुनजी सफ़ा घटिजी वई, सफ़ा नॉर्मल थी वई। ॿिए जिस्म ते जेका थोथर हुअसि उहा बि सफ़ा सही थी वई ऐं शहज़ादी जेका दांह पई करे किरके चिंघे पई उहो चिंघणु बंदि थी वियुसि ऐं शहज़ादी पासा उथलाए पई। हिन बादशाह ॾे माण्हू मोकिलियो, बादशाह बि इंतज़ार में हुजे, बादशाह धीउ खे ॾिसण लाइ डोड़ंदो आहे। आयो, ॾिसे, अड़े हे छा? शहज़ादी खे हेॾी सोज हुअसि, हेॾी थोथर हुअसि, शहज़ादी हे त ओके लॻी पई आहे। वरी जीअं बादशाह खे जो शहज़ादी ॾिठो त शहज़ादी उथी वेही रही। बादशाह जो शहज़ादी खे चङो भलो ॾिठो, ॾाढो ख़ुशि थियो, ॾाढो बादशाह ख़ुशि थियो। हिन अमला माणक खे पाण हथ खां पकड़ियो, पाण सां गॾु वठी हिनखे दरबार में वठी आयो। उते हिनखे ॾाढा इनाम इकराम ॾिनई, शाही पोशाक अता कई। बाबा, मुंहिंजो तोसां वाइदो थियल आहे, तो मुंहिंजी धीउ जो ईअं सम्झ तो ॼण मूं ते अहसान कयो आहे ऐं हाणे मूं ते फर्ज़ु आहे त मां पंहिंजो वाइदो पाड़ियां, मां पंहिंजी धीउ जी तोसां शादी कराईंदुमि। नेठि ॾींहुं मुक़ररु थियो, किन ॾींहंनि पुॼाणा, ॾाढे धाम धूम सां बादशाह हिन जी शादी कराई। बादशाह हिनखे पाण सां गॾु तख़्त ते वेहारियो त भाउ तूं मुंहिंजो पुटु। हाणे शहज़ादी ऐं अमला माणक उते महल में रहनि पिया। ईअं हिकिड़े ॾींहुं हिनखे कोई वारी ॻाल्हि यादि अची वई। सो पाणी गरम कराए वरी उते जाइ ते आयो जितां कोह निकितो हो, उते पाणी गरम करे जो हुन हारियो त कोह वीचारो पूरो थी वियो। खोटराई कराइनि त बराबरि उतां हिनखे वॾो खज़ानो हथ आयो। ज़रूरत त कान हुअसि, पर हाणे अञा वधीक खज़ानो मिलियुसि। बादशाह जो हिन ते राज़ हुजे, बादशाह हिनखे पाण सां गॾु तख़्त ते वेहारे त अॻियां जेके वज़ीर हुया, वज़ीर अमीर जेके बादशाह जे दरबार जा, उन्हनि खे अची दिलि में ख़ौफ़ थियो त भला अॻ में त बादशाह खे केर बि कोन हो, हाणे हे अथसि ऐं सो बि थियुसि घर जो भाती। बादशाह जो सॼो राज़ हिन ते आहे। सो हे मता बादशाह खे असांजे ख़िलाफ़ बरगलाए ऐं मता बादशाह असांजी जाइ ते हिनखे आणे। सो का कोशिशि कयूं त हिनखे पूरो कयूं, हिन मां जिंद छॾायूं, न त हे असां लाइ ॾाढो ख़तरो हो। अमीरनि वज़ीरनि पाण में सलाह करे हिननि छा कयो जो शहर खां ॿाहिरि हिकिड़ो आलीशान महल हुजे, बादशाह शाही महल हुजे। उन महल में हिननि छा कयो जो हिकिड़े हंधि वॾो खूह खोटराए उन खूह जे तरे में हिननि भाला हणाया, भाला, तलवारूं, नेज़ा, गुर्ज़ उहे उभा करे ऐं तरे में हणाया। उहे करे उन जे मथां हिननि छा कयो, उन जे मथां हिननि पलंग रखाए छॾियो, पर पलंग बि अहिड़ो जेको वाणियल अहिड़ो हुजे जो जीअं माण्हू वेहे या का शइ हुन ते रखिजे त छिॼी वञे खूह जे तरे में किरे, ऐं जीअं किरे त हुनखे उहे भाला लॻनि, नेज़ा, तलवारूं लॻनि त उहो मरी वञे। इहो सॼो हिननि बंदोबस्तु करे हिकिड़े ॾींहुं अमला माणक खे हिननि दावत ॾिनी त तूं बादशाह जो पुटु आं, ईअं सम्झो वली अदां, मुस्तक़बिल जो असांजो बादशाह आं। असां सोचियो आहे त तुंहिंजी दावत कयूं, सो तूं असांजी दावत क़बूल कर। हिनखे दावत ॾिननि मुक़ररु ॾींहं ते, इहो सॼो बंदोबस्तु हिननि करे छॾियो। हे आयो, हिनखे अमीर वज़ीर हिन जी आज्ञा कई, ॾाढो उते भलो हिननि बंदोबस्तु कयो। हिन ॾिठो, ॾाढो ख़ुशि थियो। हिनखे सॼो महल घुमाए, बाग़ बाग़ीचा घुमाए, नेठि घुमाए फेराए आणे अची उन पलंग वटि पहुता।
जेको इन खूह जे मथां पलंग रखियो जेको हिननि जो प्लान हुयो उन पलंग ते पलंग वटि अची ऐं हिनखे चवनि था हाणे तव्हां हिते वेहो त मानी लॻराई हीउ पलंग ते वेहे पियो त ईअं ओचितो पलंग जो ॾिठई त हिनखे दरवेश जो गुफ़्तो यादि अची दरवेश जो गुफ़्तो यादि अचीसि त पराए पलंग ते वेहण खां भलो आहे त माण्हू पाण संभाले हिन छा कयो पंहिंजे पेर सां पलंग खे थोरो जो ज़ोर ॾिनई त पलंग वञी ईअं सम्झो त खूह में किरियो अड़े हे छा इहो ॾिसी हे यकदमि उतां निकितो सिधो आहे बादशाह बादशाह सां थी त सॼी ॻाल्हि कई हो वाइड़ा थी विया त भणा हे छा थी वियो बादशाह जो ॿुधो त बादशाह बि ॾाढो नाराज़ थियो उन महिल ई बादशाह माण्हू मोकिलिया सिपाही मोकिलिया जेके उन अमीरनि वज़ीर जेके इन साज़िश में शरीक हुया उन्हनि सभिनी खे गिरफ़्तार करे आया पोइ त उहो ॾाढा रुना बादशाह खां माफ़ियूं हिन खां माफ़ियूं बादशाह हुननि खे चए त हाणे मां कुझु टाइम तव्हां सां ईअं सम्झो मूंसां तव्हां रहिया आहियो तंहिंजे करे हाणे ॿी सज़ा तव्हांखे नाहे बाक़ी इहो आहे त तव्हांखे शहर निकाली अथव बादशाह हुननि खे शहर निकाली ॾेई छॾी अमल माण्हू हाणे बिना ख़ौफ़ खुटके जे ॾाढे सुख सलामती सां उते रहे पियो हिकिड़े ॾींहुं हिन बादशाह खे अर्ज़ु कयो त बादशाह सलामत मूंखे इजाज़त ॾियो त मां पंहिंजे मुल्क मां थी अचां मां पंहिंजा ॿार बचा वठी अचां मुंहिंजी शादी थियल आहे मुंहिंजी माउ आहे मां चङो टाइम थियो आहे जो उन्हनि खां परे आहियां उन्हनि खे का मुंहिंजे हाल चाल जी ख़बर कान्हे का सो मां उन्हनि वटां सां मिली बि अचां पर उन्हनि खे वठी बि अचां छो जो हाणे बसि मां हिते ई रहंदुसि बादशाह हिनखे मोकल ॾिनी बादशाह मोकल हिनखे ॾिनी त ऐं बादशाह चए त हिन जे सफ़र जो बंदोबस्तु कयो अमल माण्हू चए त साईं न ॿियो बंदोबस्तु कुझु बि न मां बि न अकेलो मूंखे रुॻो हिकिड़ो घोड़ो ॾियो त मां जीअं ओॾे हिन घोड़े ते चढ़ी वञा ऐं बसि दुआ कयो त मां जल्दी वरी मोटी अचां पंहिंजा बचा ॿार वठी जल्दी मोटी अचां ईअं चई इहे मोकिलाए तोकिलाए घोड़े ते सुवार थी पंहिंजे मुल्क रवानो थियो हलंदो हिकिड़े ॾींहुं रस्ते में हीअ हलंदो पियो अचे ईअं रस्ते में हे छा ईअं ओचितो हिन जे साम्हूं हिकिड़ी नौजवान औरत सुहिणी औरत उन अची हिन जे घोड़े जे अॻियां बीठी ईअं सम्झो हिन जो अॻु झली हिन घोड़े खे बीहारियईं त हुन औरत हिन खे चयो त मां तुंहिंजी ज़ाल आहियां तूं मुंहिंजो मुड़ुसु आहे भलाई करे मूंखे पाण सां वठी हल सुहिणी नौजवान औरत बरपट बयाबान ऐं वरी चवे ईअं थी त मां तुंहिंजी ज़ाल आहियां तूं मुंहिंजो मुड़ुसु आहे हीअ वीचारो हको बको थी वियो परेशान थी वियो अकुल कमु न पियो करे अकुल कमु ईअं सोचणु लॻो त ईअं एतिरे में हिनखे दरवेश जो गुफ़्तो यादि अची वियो दरवेश जो गुफ़्तो कहिड़ो हो त भलो आहे त धारे जे चवण ते न लॻिजे हिनखे जो गुफ़्तो यादि अची वियो चई त भला हे धारी आहे मूंखे दरवेश चयो त धारे जे चवण ते न लॻिजा मां हिन जे चवण ते कीअं लॻां हिन छा कयो घोड़े खे अड़ी ॾेई पोते करे घोड़े खे वरी सट ॾिनई त घोड़ो अॻिते हलणु लॻो आहे माई उते बीठी पर हिनखे ॼण खुटको हुयो थोरो अॻिते वियो पोइ निहारींदो पियो अचे ॾिसे त ओचितो वरी ॿियो हिकिड़ो घोड़े वारो उहो बि अचे थो पियो उहो अचे थो माई वरी उन जो अॻु वरितो त हे हाणे बीही ऐं ॾिसे पियो हे थोरो अॻिते वियो हाणे बीही ॾिसे पियो त माई हुन सां बि ईअं ई पई ॻाल्हाए जीअं हिन सां पई ॻाल्हाए हिन जो माईअ हुन ॾिठई त अंदाज़ो लॻाई त माई मूं वांगुरु हुनखे पई थी चए त मां तुंहिंजी ज़ाल आहियां तूं मुंहिंजो मुड़ुसु आहे मूंखे पाण सां वठी हल त हुन दरवेश जेको हुयो घोड़े वारो उन न अॻो जाचियो न पोइ जाचियो हिनखे खणी पाण सां घोड़े ते ॿेल चाढ़े जीअं हीअ अञा माईअ पाण सां घोड़े ते चाढ़ियो अब ईअं ओचितो पोइ ॾिसे त पोयां ड्रम्बलो घोड़े सुवारनि जो थो अचे अलाए उहे किथां अची निकिता ईअं ड्रम्बलो हुजे घोड़े सुवारनि जो तलवारूं हथनि में हुजनि उहे अची हिननि जे मथां खड़किया न कंहिं हम न तम तलवार सां मुसाफ़िर जेको हुयो जंहिं माईअ खे घोड़े ते चाढ़ियो उन मुसाफ़िर खे हणी सफ़ा मारे छॾिन उन माई खे पकड़े जितां आया वरी ओॾे वापसि थिया हे परेशान थी वियो हे वरी घोड़े खे पोइते मोटाई उन्हनि मां हिकिड़ो माण्हू हुयो जेको अञा पोइते रहियल हो उन्हनि जो त हिन अची हुन माण्हू खां पुछा कई त ॾे ख़बर आहे छा हुयो
हुन ॿुधायसि त इहा जेका औरत हुई न, इहा औरत हिकिड़े अमीर घराणे जी औरत आहे। उन जी बि शादी थी, पर उहा शादीअ में राज़ी न हुई, उन शादीअ में राज़ी न हुई। सो उहा हवेलीअ मां पंहिंजीअ मां भॼी निकिती। शादीअ में राज़ी जो न हुई त घरां भॼी निकिती। घरां जो भॼी निकिती हुई त हे हिन जा माइट हुया, या ॿिया हुनजे राज जा माण्हू हुया जेके हिन जे ॻोल्हा में निकिता हुया। सो इते इहा हथ आया न, इहो माण्हू को हिनखे खई पिए वियो। सो इन माण्हू खे मारे इन माईअ खे खई पिया था। हिन त ॾिठो त इन वीचारे त खयो ई कोन, इहो त वीचारो ईअं वाट में फासी वियो। इहा जो हिन ॾिठी, इहा ॻाल्हि ॾिठई, हुन ग़रीब जो हशर ॾिठई, हिन मथे आसमान निहारे अलाह साईं जा शुक्र कया त रब साईं तुंहिंजो शुक्र आहे जो मूंखे बचाई। चङो थियो जो दरवेश वारो गुफ़्तो बि यादि अची वियो। मां अणवाक़ुफ़ ऐं धारे जे चए ते न लॻुसि, माईअ जी मां ॻाल्हियुनि ते अची ऐं लालच में अची ऐं जे माई खे खणा हा त मुंहिंजो हशर बि त हिन जहिड़ो थिए हा जहिड़ो हिन ग़रीब जो थियो आहे। वरी हिन घोड़े खे वरायो, हल हलां तां त अची हे पंहिंजे ॻोठ पहुतो। हे जेॾीमहिल पंहिंजे ॻोठ पहुतो, आधी राति थी वई, ऊंद हुजे आधी राति। हे आयो पंहिंजे घर वटि, उते हिन छा कयो जो घोड़े तां लथो, पंहिंजो घोड़ो ॿधई, हे अंदरि घर में आयो त घर जे अंगण में हिन ॾिठो त हिन जी माउ खट ते सुती पई, ॿी खट वरी हेॾे थोरी विथिरकी। वेझो आयो उन जे, ॾिसे त हिन जी ज़ाल पर हिकिड़ो गभरू जवान आहे, ईअं मुछुनि जी सावल थी अचेसि, उन सां गॾु सुती पई आहे। हिन जी ज़ाल हिकिड़े गभरू जवान सां सुती पई आहे, माउ हिन जी परियां अकेली सुती पई आहे। हिन जो इहो हाल ॾिठो त हैरत में पइजी वियो। जेका अचण जी ख़ुशी हुअसि, जेको सोचींदो पियो आयो, उहे सभु ॻाल्हियूं हिन खां विसरी वियूं। परेशान थी वियो त भला कमीनो केरु आहे जो एॾो दिलेरी करे मुंहिंजे घर मुंहिंजे ज़ाल सां अची हिते आगुर ते सुतो पियो आहे, हेॾा मुंहिंजी माउ सुती पई आहे। वरी हिते ज़ाल ते बि हिनखे शक थियो, त भला ज़ाल मूंसां केॾी बेवफ़ाई कई, मुंहिंजो इंतज़ारु न कई, इहो बि शर्म न थियुसि त मुंहिंजी माउ सुती पई आहे, हीअ धारियो अलाए केरु आहे उन सां गॾु सुती पई आहे। ज़ाल ते हिनखे वॾी कावड़ आई, हिन छा कयो जो तलवार कढी ऐं हिन चयो त बसि पूरो थो कयांसि, अहिड़ी मूंखे खपे ई न। मां भला ॾिस त छा सोचे आयो हुउसि ऐं हेॾा मुंहिंजी ज़ाल जा हे हाल आहिनि। थी सघे थो मुंहिंजी माउ वीचारीअ जो चयो न मञींदी हुजे, मुंहिंजी माउ जी न हलंदी हुजे, हीअ पंहिंजी मनमानी कंदी हुजे, बसि मूंखे अहिड़ी ज़ाल खपे ई न। ऐं तलवार खणी ईअं मथे उभी करे ऐं इरादो कई त धकु हणां, पर अहिड़ो हणां जो ॿिन्ही जूं मुंडियूं चट थियनि। हीअं उभी कई, इते हिनखे दरवेश जो पंजो गुफ़्तो यादि आयो, आख़िरी गुफ़्तो पंजो गुफ़्तो यादि आयुसि। गुफ़्तो कहिड़ो हो त भलो आहे त पंहिंजी कावड़ खाइजे। इहो जो गुफ़्तो यादि आयुसि त सोचईं त हाणे मां बि कावड़ में पियो हिनखे तलवार हणां। तलवार हेठि करे वरी वियो माउ वारी खट ते वियो, माउ खे उथारी, माउ जो ॾिठो पुट खे ॾिठो, माउ भाकुर पाए मिलियसि। माउ खां पुछईं त मां हे मुंहिंजी ज़ाल, पर इन सां गॾु ही केरु आहे? माणस चयसि अबा हे तुंहिंजो पुटु आहे न, तुंहिंजे वञण खां पोइ ॼाओ हो। माउ हिन जी शादी कराई हुई न, शादीअ खां कुझु टाइम रखी हे पोइ वापार ते निकितो हो त हिन जी घरवारी खे उमेदवारी वरी हे यको साल गुम हुयो, हिनखे का ख़बर चार बि कान हुई। तेसिताईं छोकिरो अची वॾो थियो, माउ सां गॾु सुम्हंदो। सो अबा हे तुंहिंजो पुटु आहे जेको तुंहिंजे वञण खां पोइ ॼाओ हो। माउ पुट हिन इहे ॿई जेके गॾु सुता पिया। अड़े ख़ुशी बि थियसि ऐं सोचईं त भला ॾिस मां केॾो तकड़ में ग़लति कमु पियो कयां। हे त शुकुर थियो जो दरवेश वारो गुफ़्तो मूंखे यादि आयो, न त मां त अलाए छा करे छॾियां। बेगुनाह पंहिंजी ज़ाल उन खे बि मारियां, पंहिंजो बचो पुटु उन खे बि बेगुनाह मां मारियां। पर हे दरवेश वारो गुफ़्तो यादि आयो जो मां कावड़ ते कंट्रोल कयो। हे जो पाण में ॻाल्हाइनि पिया त गोड़ ते हिन जी ज़ाल उथी, ज़ाल हिन सां मिली, वरी पुटु थियो, माईअ हिन खे ॿुधायो त हे बा तुंहिंजो पीउ आहे। पुटु पीउ सां मिलियो, भाकुर पाए मिलिया, ॾाढा ख़ुशि थिया, हिक ॿिए सां मिली ॾाढा ख़ुशि थिया। कुझु ॾींहं रही पोइ हिननि खे ॿुधाईं त मां शादी बि कई आहे ऐं ईअं सम्झो त बादशाह जो वलीअहद आहियां, बादशाही बि ॼण मूंखे मिली आहे। सो हाणे मां तव्हांखे वठणु आयो आहियां, हाणे हलो त होॾे हलो।
पोइ हुननि सभिनी खे वठी वरी अची उन बादशाहीअ में पहुतो कुझु टाइम खां पोइ हिन जो जेको सहुरो हुयो उहो गुज़ारे वियो सहुरो जो गुज़ारे वियो त हीउ सॼे तख़्त जो बादशाहीअ जो मालिक थी ॾाढे इंसाफ़ सां हुकूमत हलाइणु लॻो।